हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त तालके जे यूनियन काउंसिल रज़ाबाद जे ॻोठ गुलाम अली राजपर जे ॿाहिरि अली राजपर ऐं पीपी काउंसिल सुभान अली राजपर, मीर हसन राजपर, पीराणो राजपर, इमाम बख्श राजपर, अब्दुल रहीम, नबन खान राजपर, रहीम अली, खुदा बख्श राजपर, प्यार अली पंहिंजी बिरादरी समेत पीपी खे हमेशा लाइ अलविदा चई पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका सदर फैज़गंज रईस अख्तर हुसैन राजपर जे हथ मुस्लिम लीग में शमूलियत कई है। इन मौके ते ॻोठनि जो चवणु है त सॼी उमिरि पीपी के वोट ॾिना पर को बि कमु नथो ऐं न वरी असांखे इज़त मिले थी। हर कमकार ते कूड़ा दिलासा मिलिया। असां अख्तर खान जी क़यादत में फंक्शनल लीग में ऐलान कयो, जॾहिं त इन मौके ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल तालका सदर ऐं अॻूणो तालका नाज़िम रईस अख्तर हुसैन राजपर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशा अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जी कमु कया आहिनि। हुक्मरान अवाम खे रोले छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।